छापियो थे जो तू ये थे नडी ने रोक रोक सिकंदर वनी उन्हनि खे रोक कंहिंखे रोकियां हाँ कंहिंखे रोकियां हू छोकिरी खे मारींदा मारींदा छोकिरी खे सूबेदार सिकंदर मारींदा वो कारी ना है वो कारी हुन प्यार कयो आहे प्यार हर मोहब्बत जे रिश्ते वांगुर पाक पवित्र आहे वनी रोक सिकंदर मूसा कान के रोक तो हू रात छोकिरी के मारींदा मारींदा छोरीअ जा त हॾाई करी विया हूंदा ऐं हू बस सूबेदार सिकंदर बस पंहिंजे मौत ऐं अंजाम खे ॾिसण शुरू कयो मां हर उन माण्हूअ खे मौत जो मज़ो चकाईंदुसि जेको हिन ज़ुल्म में शरीक आहे हा बाबा साईं छा सोचियो थो कमाल खान सोचूं वरी छा इते ही कबर खोटे पूरे चाहींदासीं न बाबा साईं उन जी क़बर अहिड़ी जाइ ते खोटणी आहे जिथे उन क़बर जो नालो निशान ही न रहे ऐं उन कारीअ खे अहिड़ी त भयानक मौत ॾियणी आहे जो हवेली जी औरत ॿाहिरि निकिरण खां पहिरियां 1000 बार सोचे 1000 बार कमाल खान अहिड़ो मिसाल कायम करे ॾेखार जीअं कंहिं बि हवेली जी औरत दर खां ॿाहिरि न निकिरे जे निकिरण जो सोचे त उन जो हां उते ई फाटी पए बाबा साईं मां कारीअ लाइ हली खॾ खोटरायां थो उन खां पोइ उन निभागीअ खे उन में गॾिजी हली दफ़न कंदासूं अम्मा मूंखे लोली ॿुधाए त जीअं मूंखे निंड अची वञे हाँ मां तोखे लोली ॾींदसि पर लोलीअ खां पहिरीं पंहिंजे हथनि सां मां आख़िरी खाधो ठाहे तोखे खारायां उन खां पोइ तोखे लोली ॾेई ऐं हमेशह जे लाइ तोखे निंड सुम्हारियां अम्मा मूंखे जल्दी निंड सुम्हार न त अदाई बाबा वारा अची वेंदा मूंखे जल्दी निंड सुम्हार अम्मा मां जागा थी मूंखे खौफ थिए थो मूंखे निंड सुम्हार अम्मा मां निंड में हुजां कोई भली अदाई बाबा वारा मूंखे बंदूक हणी मारे वञनि मुंहिंजी मिठड़ी अम्मा मां तोखे निंड सुम्हारियां थी अम्मा अम्मा केॾां थी वञी तूं हिते वेह त मां तुंहिंजे लाइ खाधो तयारु करे खणी अचां अम्मा अम्मा तू जल्दी अचिजांइ मूंखे अकेलाई में खौफ थो थिए किथे अदाई बाबा वारा न अची वञनि हा बाबा मां जल्दी थी अचां निंड जूं गोरियूं आहिनि हिननि सां हमेशह लाइ निंड अची वेंदसि
ही त मूं पंहिंजे लाइ लिकाए रखी हुई। सोचियो हुयमि त घणनि सूरनि खां जान छॾाइण जे लाइ ही दवा हिक ई ढुक में पी छॾींदसि, पर न, हाणे न। हा, मां हिननि ज़ालिमनि जो अंजाम ॾिसण लाइ ज़िंदा रहंदसि। हा, ज़िंदा रहंदसि। ही मां पंहिंजे न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां प्यारींदसि। ज़ालिमनि जे हथनि सां मरण खां त मां पाण पंहिंजी न्याणीअ खे हमेशह लाइ पंहिंजे अंज में निंड सुमारे छॾियां। निंड लाइ ही गोरियूं काफ़ी आहिनि। हूंदी का अहिड़ी मां जेका पंहिंजे हथनि सां पाण पंहिंजी धीअ खे ज़हर प्यारे। ही त कौड़ो हूंदो, किथे थी न्याणीअ खे वणे। हिनखे मिठो करणो पवंदो। हा, हिन में खंड मिलाया। तू अची वई है? हाँ मां तुंहिंजे लाइ आखिरी खुराक ठाहे खणी आई आहियां। अम्मा मूंखे लोली ॿुधाए। अम्मा तूं ही खा त मां तोखे लोली बि ॿुधायां थी। ही मां खावां थी, पर हिन सां गॾु मूंखे लोली ॿुधाए त जीअं मूंखे निंड अची वञे। अम्मा मां अॼु तोखे अहिड़ी लोली ॿुधाईंदसि जो तूं ता क़यामत ताईं मुंहिंजी हंज में सुकी पई हूंदी।
अलो सुखन वारी सदा अलो ओ मता का मूसी करे हाय नंढड़े लाकू ओ दुख ॾिठामूं अल्लाह नंढड़े लाकू दुख ॾिठामूं जिंद सूरन में है जिंद सूरन में सामाणी अला खेला चाहतू थी अम्मा थोरो बाक़ी थोरो खाईंदे त तोखे निंड अची वेंदी शाबाश वठ अम्मा वठ मां सा नथी खणी हो अल्लाह अम्मा अल्लाहू हो अल्लाहू ओ सब लुटाए भी पंहिंजो न पातऊं प्री सब लुटाए भी पातऊं न पंहिंजो प्री ओ ही अजब आशिकन जी फकीरी ओ ही अजब आशिकन जी फकीरी मोकलाए वठ मायरा खां मोकलाए वठ आस्ते आस्ते मुझे न्याणी निंड में आ हिन जी निंड था पिटायो ॾिसी छा थो कमाल खान छोरी जी बाह में हथ विझी गीले हलेसि परे परे मुझे न्याणी खां परे परे मायरा
मायरा मायरा निंड में आ तव्हां सां कोन ॻाल्हाईंदी अखियूं खोल मायरा अखियूं खोल ॾिस पंहिंजी मौत खे कमाल खान ये अखियूं कौन खोले थी मां चवां तो गिले हरीज़ कमाल खान आस्ते मुझे न्याणी निंड में जगाने की कोशिश न करे हेलो जी बाबा साहब बाबा हिन नंबर में पानी छॾे जेकॾहिं खॾ थिए त मिटी चाढ़े छॾियसि जीअं छोरी जी कब्र जो नाव निशान ख़तम थी वञे ईअं ई थी निसार खान मूंखे पक आहे पूरी पक आहे त कोर्ट में बयान वक़्त साॻी छोकिरी न हुई ऐं इहा बि मूंखे ख़बर आहे त हू छोकिरी खे मारे चुका हूंदा या मारींदा इहो सभु कुझु तुंहिंजी कोताहनि जे करे थियो आहे साहब तुंहिंजी कोताहनि जे करे बहादुर खान तव्हां छा बि सम्झो पर मूं वधीक खून रेज़ी रोकण लाइ इहो कदम खयो निसार खान हाणे मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां खान खे कॾहिं खां आज़ादु कयो तव्हां इहो ज़िमो खणो त खान निकिरण खां पोइ कुझु बि न कंदो जेकॾहिं हू निकिरण खां बाद कुझु कंदो त छा तव्हां सॼी ज़िंदगी हुनखे जेल में रखंदव सॼी ज़िंदगी न पर जंहिं सज़ा जो हू हक़दार आहे उहा सज़ा हुनखे ज़रूरु ॾियाराईंदुसि निसार खान को बि अहिड़ो ॾोह न आहे कयो जंहिंजी तव्हां हुनखे सज़ा था ॾियो मां अॼु ई वञी वकील सां मिलां थो ऐं केस खे ॿीहर थो खोलरायां त असुल छोकिरीअ खे कोर्ट में पेश नाहे कयो वियो ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त मूसा खान छोकिरीअ खे मारे चुको हूंदो हाणे उन न्याणीअ जे खून में तव्हां बि बराबरि जा शरीक आहियो हाणे इहे ॻाल्हियूं वञी कोर्ट में थींदियूं निसार खान कोर्ट में 2 मिंट बहादुर खान वेहो 2 मिंट वेहो ॿुधायो कयो ॻाल्हि तव्हां ॿिनि वॾेरनि जे ज़िद जे विच में असांखे छो था पीड़ियो हाणे सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त तव्हां खान खे आज़ादु कयो था या न सुभाणे न ॿिए ॾींहं ताईं खान आज़ादु हूंदो जेकॾहिं खान आज़ादु न थियो न त 3 ॾींहं मां हिते न ईंदुसि बल्कि तव्हांजी ऐं असांजी मुलाक़ात कोर्ट में थींदी तव्हां यकीन रखो खान खे आज़ादु कंदासीं मां खान सां मिलण थो चाहियां जल्दबाज़ी न कजो खान खे छॾाइण मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे अस्सलाम वालेकुम बहादुर खान मूं तव्हांखे पहिरियां बि चयो त मूंसां ठोको थियणु न घुर्जे खान मूंखां जेकी बि कोशिश थी मां कई
मूंखे इहा ख़बर न हुई त कानून जा मुहाफ़िज़ थी करे कानून टोड़ींदा। हिते कानून जा मुहाफ़िज़ न पर कानून टोड़ींदड़ वेठा आहिनि जेकी चंद रुपयनि जे ख़ातिर पंहिंजो ईमान विकिणनि था। जेकॾहिं न मुहाफ़िज़ पंहिंजी ईमानदारी सां कमु कनि त हीअ धरती असांजी जन्नत बणिजी वञे, जन्नत। मां तव्हांजी जज़्बात खे सम्झां थो ख़ान। जेको थियो उनखे विसारे छॾियो। हाणे ॿुधायो त छा करणो आहे? हिन लाकब खां ॿाहिरि। तूं ॿिए ॾींहं ताईं ॿाहिरि हूंदे ख़ान। ॿियो मूंखे कुझु बि न घुरिजे। मां DSP सां ॻाल्हाए छॾियो आहे ख़ान। सुभाणे या ॿिए ॾींहं तूं ॿाहिरि हूंदे। बाक़ी ॿियो जे कुझु करणो आहे तव्हां ॿुधायो। ॿियो कुझु बि न रहेसि बहादुर ख़ान। जेको कुझु कंदुसि मां पाण कंदुसि, छो त ख़ान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे।